ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कई पिया। कराची में हथियारबंदनि हथां मार्ची वियल डॉक्टर बीरबल गिनाणी के कत्ल वारे वाक़े खिलाफ सिंझोरो में शटरबंद हड़ताल कई वई आहे। सिंझोरो में हिंदू पंचायत ऐं ट्रेड यूनियन के सॾ ते हड़ताल सबब मुकम्मल तौर ते कारोबार बंद आहे। डॉक्टर बीरबल के कातिलन के बिना देर गिरफ्तार करे मक़तूल के खून से इंसाफ कयो वञे, शहरियुनि जो इहो मुतालबो आहे। अहम ख़बर खां वाके आगाह कई पिया। कराची में हथियारबंदनि हथां मार्ची वियल डॉक्टर बीरबल गिनाणी के कत्ल वारे वाक़े खिलाफ सिंझोरो में शटरबंद हड़ताल कई वई आहे। सिंझोरो में हिंदू पंचायत ऐं ट्रेड यूनियन के सॾ ते हड़ताल सबब मुकम्मल तौर ते कारोबार बंद आहे। शहरियुनि जो इहो चवणु आहे त डॉक्टर बीरबल के कातिलन के बिना देर गिरफ्तार करे मक़तूल के खून से इंसाफ कयो वञे। ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कई पिया। कराची में हथियारबंदनि हथां मार्ची वियल डॉक्टर बीरबल गिनाणी के कत्ल वारे वाक़े खिलाफ सिंझोरो में शटरबंद हड़ताल कई वई आहे। सिंझोरो में हिंदू पंचायत ऐं ट्रेड यूनियन के सॾ ते हड़ताल सबब मुकम्मल तौर ते कारोबार बंद आहे।